असां मौजूद आहियूं सकंड काज़ी अहमद रोड तां जिते अॼु जीएस क़ौमी महाज तरफ़ां जेके वफ़ाक़ 16,000 मुलाज़िम नौकरी तां बरतरफ़ कया आहिनि ऐं जेके अफ़गाननि जी लोट जेके अचे पई उन्हनि जे ख़िलाफ़ सकंड में एहतिजाजी धरणो आयो आहे। अचो त ॻाल्हि कयूं त हीउ उन बारे में छा था चवनि। ताज़ो सुप्रीम कोर्ट जेके 16,000 मुलाज़िम बेरोज़गार कया आहिनि उन्हनि जी बहाली जे लाइ छो जो उहे मुलाज़िम 16,000 मुलाज़िम न पर उहे 16,000 ख़ानदान आहिनि जिन जो रेशो गॾाइबो तो लखनि में थी वेंदो ऐं सिंधी माण्हुनि जो इस्तेहसाल पियो थिए कंहिं न कंहिं बहाने सां कंहिं न कंहिं तरीक़े सां। असां हुकूमत खे इहो चिता था ॾियूं त उहे मुलाज़िम बहाल कनि। अॼु जो इहे एहतजाज धारियुनि जी आबादकारी सिंध में धारिया बिहारी बंगाली बर्मी अफ़गानी अलाए केतिरा सॼी दुनिया जा तड़ियल हिते आबाद कया विया आहिनि जिन खे फौरी तौर ते निकाले ॾिनी वञे। 16,000 जेके मुलाज़िम सुप्रीम कोर्ट कढिया विया आहिनि उन्हनि खे बहाल कयो वञे। सकंड में जेको एहतजाज आहे इहो धारियुनि जी आबादकारी ऐं अफ़गानी बर्मी यूपी ऐं जेके बि भागोड़ा ऐं जेके बि दहशतगर्द आहिनि से हिननि खे सिंध में आबाद कयो थो वञे। ॿिए कंहिं बि हिन मुल्क जे कंहिं बि सूबे में उन्हनि खे आबाद नथो कयो वञे जिन्हनि जो सॼो रुख सिंध ॾिया। ऐं जेको अॼु जेको आहे जेके 16,000 गैस कंपनी मां जेके आहिनि तिन्हनि सुई गैस मां कढिया आहिनि जिन्हनि खे बेरोज़गार कयो वियो आहे। जेके 20-25 सालनि खां वठी सर्विस पिया कनि उन्हनि खे जेको आहे फ़ौरन आबाद कयो वञे उन्हनि खे जेको बहाल कयो वञे ऐं अफ़गानी पठाणनि खे जेको आहे हितां निकाली ॾेई सिंध जे मज़लूम अवाम सां जेको इंसाफ़ कयो वञे। जेको वफ़ाक़ सिंध जे ख़िलाफ़ साज़िशूं करे रहियो आहे कॾहिं अफ़गानी खे जेको आहे सो ॿियनि सूबनि ते अफ़गानियुनि खे बंदि कयो वियो आहे पर सिंध जे अंदरि उन्हनि खे जेको आहे सो वरी सपोर्ट करे उन्हनि खे राय थो वञे। असीं इन अफ़गानियुनि खे हरगिज़ क़बूल न कंदासीं। ॿियो जेको हिकिड़े ॾींहं में कलाक में आख़िरी पलनि में जेको पाकिस्तान चीफ जस्टिस जेको फ़ैसिलो करे वियो इहो इंतिहाई सिंध जे ख़िलाफ़ हिकिड़ी गहरी साज़िश तहत इहो फ़ैसिलो कयो वियो आहे त हिकिड़े ॾींहं में हिकिड़े कलाक में सुप्रीम कोर्ट जो जज एॾो वॾो डिसीशन वठी 25,000 सिंध जे माण्हुनि खे बेरोज़गार करे नौकरियुनि मां बरतरफ़ करे किरोड़ सिंधी माण्हुनि खे घरनि खां बेरोज़गार कयो। हिकु फ़र्द जे पोयां 100 माण्हू घर हले थो हिकु फ़र्द जे पोयां 10 माण्हू आहिनि यानी कि असीं सम्झो ऐं सुप्रीम कोर्ट हिकिड़े कलाक में असीं इन जे ख़िलाफ़ आहियूं। अॼु रैली एहतजाजी रैली कढी वई आहे। धारी आबादकारी बहरिया टाउन नामंज़ूर ऐं 16,000 मुलाज़िम जेके बरतरफ़ कया विया आहिनि उन्हनि जे बहाली जे हवाले सां उन्हनि जे हुकूमत जे जेको पॉलिसियुनि जे ख़िलाफ़ु कढी वई आहे। असां डिमांड था कयूं त जेके धारी आबादकारी आहे उनखे रोकियो वञे ऐं जेके बि हिते मौजूदु बि आहिनि अफ़गानी आहिनि बिहारी बंगाली जेके बि उन्हनि खे बि असांजे हितां सिंध मां धिकियो वञे कढियो वञे। हीअ आलमी यतीम खानो न आहे। 16,000 मुलाज़िमनि जी बरतरफ़ी ऐं उन सां गॾोगॾु धारियुनि जी आबादकारी आहे ऐं कूड़नि डोमिसालनि जे ख़िलाफ़ अॼु जेको निठण उस में धरणो हयो वियो आहे उन सिलसिले में GS क़ौमी महाज सिंध जी धरती जी मालिकी करण लाइ निकिता आहिनि। सिंध सुजाग फोरम तरफ़ां उन्हनि जी भरपूर हिमायत कजे थी ऐं मुतालबो था कयूं था महिरबानी करे सिंध में जेके बि धारी आबादकारी लोध आहे उनखे वापसि कयो वञे। जेके 16,000 माण्हू हिननि कढिया आहिनि इहे 16,000 न पर 16 लखनि में था वञी तक़सीम थियनि। इहो मुतालबो असांजो आहे। इहो मुतालबो जे हिन हुकूमत न मञियो त असां हिन एहतजाज दायरे खे अञा वसी कंदासीं। कैमरामैन असगर चौहान सां गॾु सोहेल चांडियो, जैकब न्यूज़ सकरन।